अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो अॼु जो टॉपिक आहे काइनात बाबति ॻोल्हा। इंसान शुरू खां ई काइनात बाबति छा सोचींदो आयो आहे, कहिड़ा सुवाल बीहनि था त वक़्त सां संदसि तसवुरु कीअं बदिलजी वियो। इंसान जी हैरत ऐं शुरूआती तसवुर। इंसान हमेशह काइनात खे ॾिसी हैरान रहंदो आयो आहे। क़दीम दौर में जॾहिं इंसान वटि न इल्मु हुआ ऐं न वरी औज़ार हुआ, तॾहिं बि हू शहर ॾिसी हैरान थी रहंदो हो त हू सोचींदो हो त ही तारा कहिड़ा आहिनि, राति छो थी थिए, सिज हर ॾींहुं छो थो निकिरे। इंसान जी कोशिश काइनात खे सम्झण लाइ वक़्तु गुज़रण सां इंसान मुशाहिदो कयो त तजुर्बा कया ऐं पंहिंजे ज़हन इस्तेमालु करे हक़ीक़त खे सम्झण जी कोशिश कई। पहिरियां माण्हू सम्झंदा हुआ त धरती सिधी आहे, आसमान असांजे चौधारी घुमे थो, पर साइंस साबित कयो त धरती गोल आहे, ही उहा पाण बि घुमे थी। ऐं संदसि जेकी हमेशह इंसान जे ज़हन में रहिया। इंसान जी फितरत ई सवाल करणु आहे ऐं हू हमेशह सोचींदो रहियो आहे त इंसान किथां आयो आहे, काइनात छो ठही, छा हिन खां अॻु बि कुझु हो, छा हिन खां पोइ बि कुझु थींदो। काइनात खे सम्झण लाइ इंसान फ़ासिलो बि ठाहियो, नज़रियो बि पैदा कयो ऐं वक़्त सां साइंसदान तरक़ी कंदी वई ऐं चवंदा हुआ त काइनात हमेशह खां आहे, के चवंदा हुआ त काइनात कंहिं ताक़त ठाही। साइंसदाननि मुशाहिदे सां चयो त काइनात जो आगाज़ बिग बैंग सां थियो। इंसान जी हैरत अॼु बि साॻी आहे। छा तारा हुजनि, चंड जी रोशनी या सिज जो तुलो थियणु, हू सभु इंसान खे हैरान कनि था त इल्मु वधी रहियो आहे, पर काइनात जी वधाई ऐं अजीब हुजण जो अहसासु अॼु बि साॻियो आहे। दोस्तो, इंसान जो सफ़र काइनात खे सम्झण लाइ अॼु बि जारी आहे। शायदि मुस्तक़बिल में असांखे नयूं ॻाल्हियूं मालूम थियनि। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़।